ॿ मिंट सिर्फ़ु ॻाल्हायां थो, उन खां पोइ इंशाअल्लाह ताला सलातो सलाम ऐं दुआ थींदी ऐं लंगर थींदो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह साईं जन तमामु बेहतरीन गुफ्तगू कई। हालांकि ॻाल्हाइण ते बेदबी गुस्ताखी आहे, पर लेकिन ही मोहब्बत जो मेलो आहे। हिन में सिर्फ़ु 2 मिंट ॻाल्हायां थो। इहो सिर्फ़ु इन जे करे त साईं जन तमामु बेहतरीन कई ऐं असां हिन मदरसा शहीद सैयद शफीक अहमद शाह बादशाह यूनिट नंबर 1 तां इहो पैगाम था ॾियणु चाहियूं त सिंधी सिंधी थी रहो। सिंध जेका आहे, जेके तव्हां माउ सम्झो था, जीजल सम्झो था, चओ था हिकु सिंध जेका आहे पंहिंजी जीजल माउ आहे जेका पेट मां ॼणे थी अमड़, उहा कढे थी। ॿी जो नालो मेहराण आहे। सिंध जो असली नालो मेहराण अथव, त उहा वरी असांखे पेट में संभाले थी। ख़बर जी चयो वेंदो आहे, पोइ उन सां गदारी, उन सां ठगी, उन धरतीअ जे न्याणियुनि खे, उन धरतीअ जे जोधन जवाननि खे सरियाम बाज़ारनि में नचाए वञे। सरियाम मां हिकिड़ी फेसबुक ते नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी, मूंखे एॾो ॾुख थियो त अॻे साल हिकिड़ी औरत आई जंहिं सिंधी पटको ॿधो हो ऐं सिंधी टोपी पाती हुई। पोइ उन छोकिरीअ ॻाल्हि कयो त मूंखे पंहिंजी अमड़ ॻाल्हि कई। अमड़ ॿुधो, अम्मा ॻाल्हि कई त पुट अञा तुंहिंजो पीउ ज़िंदा आहे, अञा तुंहिंजी मां, अञा तुंहिंजो वॾो भाउ ज़िंदा आहे, काल करे ॿुधाई। पुट जॾहिं मरी वञनि त पोइ पटको पाइजांइ, पोइ टोपी पाइजांइ। तोखे ख़बर कान्हे असां राजपूत आहियूं? पई तोखे ख़बर कान्हे त असां राजपूत आहियूं? असां में छा हूंदो आहे, जॾहिं मर्द गुज़ारे वेंदो आहे पटको माई पोइ पाईंदी आहे। साईं अखियुनि ॾिठी ॻाल्हि ॿुधायांव, मर्द जॾहिं गुज़ारे वेंदो आहे त पटको माई पोइ ॿधंदी आहे। त लाज़मी हिकिड़ी औरत जे घर केरु हलाए? पंजाबी जो सकापी ॿुधाए पंहिंजी माना असां सिंधी न ई, पर उहो सिंध में रही सिंधी थी विया आहिनि। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे, अॼु दुख सां चवणो थो पवे त असली मर्द बि शायदि सिंध मां गुज़ारे विया। हा, तॾहिं चयो न विया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो। यार मूंखे दुख एॾो थो थिए, वॾनि पटकनि सां, वॾनि ॾाढ़ियुनि सां मौलवी, मस्जिदनि जा इमाम, मुअज़्ज़िन, उहे बि सिंधी टोपीअ में औरतुनि सां गॾु। अलाए केतिरा कंहिंजा करे कंहिंजा नाला खणा। हाँ छा चऊं, अंदरि रहिजे थो था, छो त चवंदा आहिनि त ॻाल्हाइण जे लाइ इल्मु खपे। इल्मु आहे न, अक़ुलु आहे कोन। ॻाल्हाईंदे आलिम दीन जे ॻाल्हाइण मां असांखे फ़ाइदो मिले, असां छा कयूं? त हक़ीक़त थो चवां, तॾहिं साईं जन फरमायो न 500 साल पुराणा, अॼु खां 300 साल पुराणा, हाणे 700 साल पुराणा जॾहिं शहंशाह लतीफ़ सरकार अची वियो त विया मोर मरी। हाणे उन टेम ते लतीफ़ खे मोर कोन मिलिया, हींअर किथां मिलंदा? हुन त उन टेम ते, जंहिं टेम ते ज़िंदा हो, विया मोर मरी हंज न रहियो हिकिड़ो, उन्हनि ओताक उन ते वेठा चिब चढ़ी। वतन थियो वरी कूड़नि काइरनि जो। त मूंखे एॾो ॾुख थियो कराची में जंहिं महिल ॾिठोसीं ॾेखारनि त हिकु बदबख्त औरत मोटरसाइकिल ते छोकिरे खे चुमी थी ॾे ॼण, उहा क्लिप करे हलाए छॾनि सिंधी टोपी जी ॾियारी ते। पोइ बसि मजबूरन चुप थियणो पियो। चवंदा मां छा कयूं, कुझु छा त काफ़र, अॼुकल्ह जो दौरु अहिड़ो आहे, ख़ामोश रहो। तंहिंजे करे चवंदा न उहो वक़्तु ईंदो जो पंहिंजे महबूब जी हदीस आहे, या को साईं जन वेठा अल्लाह वारा जा नेक बाना साइड वठंदा वेंदा।